कब्ज़ो कयो। मुंहिंजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ हिन नओं अलम पाक कयो आहे। ज़ोरीअ मां चवां पई न हणो, जंहिं ते मूंखे मुंहिंजी जेकॾहिं इहे शिया आहिनि त मुंहिंजी चादर लाथी अथऊं, मुंहिंजा कपिड़ा फाड़िया अथऊं, मूंखे धक हया अथऊं, मूंखे बेइज़ती कई आहे उन्हनि शीयनि जेके शिया पराई ज़मीन ते अलम पाक पिया हणनि ऐं मुंहिंजे पुट खे मारियो अथऊं। उन में SHO बीठो रहियो आहे, DSP बीठो रहियो आहे, उन्हनि मुंहिंजी बेइज़ती कराई। हिननि बेइज़ती करण जो हिननि जो इहो सबबु हुयो त अलम पाक हणी करे हो ज़मीन ते कब्ज़ो कनि। इहो किथां जो इंसाफ़ आहे जो ज़मीन पराई ज़मीननि ते कब्ज़े करण जे लाइ अलम पाक खे गाज़ी अब्बास जे अलम पाक खे जेको आहे सो हणी करे ऐं जेको आहे सो उनजो इस्तेमालु कनि। मां शर बिरादरी खे तॾहिं थी चवां त ख़ुदा पंहिंजे न्याणियुनि खे पाण न मारायो, तव्हांजो शर इतिहाद आहे। अॼु मुंहिंजी बेइज़ती थी आहे, सुभाणे ॿिए कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो थींदो, कंहिं ॿिए न्याणीअ जी बेइज़ती थींदी। जेकॾहिं हिननि खे एतिरो शिया हुया, हिननि खे एतिरो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ॾुख हुयो त इहो त ॿुधायो तव्हां, या उहे ॿुधाइनि त कंहिं न्याणीअ जी सरे आम माण्हुनि 100 माण्हूअ जे विच में चादर लाहिबी आहे। हुननि मुंहिंजी चादर लाथी आहे, हुननि मुंहिंजा वार पटिया आहिनि, हुननि मूंखे मारियो आहे ऐं मुंहिंजे पुट खे मारियो आहे। असां 2 ॼणा सिर्फ़ु बीठा हुयासीं पंहिंजी ज़मीन ते ऐं हो 100 ॼणो जेके वांगार वठी करे जंहिंमें इनवॉल्व जेको आहे सो पीर वसण जे हद जो SHO ऐं ठरी मिरवाज जो DSP आहिनि, जन पैसा वठी करे इहो जेको आहे सो अमल करायो आहे। मां तव्हांखे तॾहिं ई वाइस रखियो आहे त छा हाणे ॾिसां मुंहिंजा शर बिरादरी मुंहिंजी मदद कनि था या इनखे मज़हबी रंग ॾेई करे कुझु माण्हू जेको आहे सो अॻिते वधाइनि था। वधीक मां तव्हांखे कुझु न चवंदमि। मां हीअ जेका दांह तव्हां वटि रखी आहे त जेकॾहिं तव्हां वरजाईंदो मुंहिंजो साथ ॾींदो त ठीकु आहे, न त ठीकु आहे, मरी वियासीं त मरी वियासीं। ज़र ऐं ज़मीन केरु कोन छॾींदो आहे। जेकॾहिं मुंहिंजो मौत थियो त मुंहिंजो इन ज़मीन ते मौत थींदो, भले थिए। मां पंहिंजी ज़मीन, पंहिंजे खाते जी ज़मीन मां हिननि खे कोन ॾींदमि।